रियल न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां बदीन खां ख़बर ॾींदो हलां त बदीन में सिंध यूनिवर्सिटी लाल कैंपस में 24 अगस्त ते होशियार ऐं मुस्तक़िल शागिर्द में एहसास स्कॉलरशिप जी चेक विराइण जी हिकु तक़रीब मुनक़िद कई वई आहे। वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे बदीन खां रियल न्यूज़ जो रिपोर्टर राशिद अली कंबराणी। दिन में सिंध यूनिवर्सिटी लाल कैंपस में 24 अगस्त ते होशियार ऐं मुस्तक़ीम शागिर्दनि में एहसास स्कॉलरशिप जा चेक विराइण जी हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो बदीन कैंपस जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जे 65 ज़रूरतमंद ऐं होशियार शागिर्दनि में चेक विराया विया। नामज़द थियल शागिर्दनि जी ट्यूशन फीस अदा करण लाइ हर शागिर्द खे 40,000 रुपयनि जा स्कॉलरशिप जा चेक ॾिना विया। वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो साहिब वधीक चयो त पेट्रोलियम सोशल डिपार्टमेंट कंपनी PSDC जे फंडनि मां शागिर्दनि जे लाइ हिकु नई हिन पॉइंट बस ख़रीद करे वरिती आहे। बस जी रजिस्ट्रेशन जो अमल जारी आहे। तमामु जल्द ही बस बदीन कैंपस जे शागिर्दनि खे पिक ऐं ड्रॉप जी बि सहूलियत मुहैया कंदी। वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो सिंध यूनिवर्सिटी लाल कैंपस बदीन प्रोफेसर हयात कीरियो डॉक्टर खलील रहमान डॉक्टर मोहम्मद नवाज़ खिताब कयो। वाइस चांसलर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो पीपल फॉर ह्यूमैनिटी जे तावीन सां वण लॻाए सिजरकारी जो पिणु इफ्तिताह कयो। नाज़रीन, असांखे तफ़सील ॾेई रहियो हो बदीन खां रियल न्यूज़ जो रिपोर्टर राशिद अली कंबराणी। वधीक ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो रियल न्यूज़ सोशल मीडिया नेटवर्क आवाम जो आवाज़।